अॼु दुनिया जे बहितरीन यूनिवर्सिटी कॉन्वोकेशन में शिरकत करण मुंहिंजे लाइ फ़ख्र जो सबबु आहे। आउं अव्हांखे हिकु सच ॿुधायां, आउं कॾहिं बि कंहिं कॉलेज मां पास न थियुसि ऐं अॼु पहिरियों भेरो कंहिं यूनिवर्सिटी जे ग्रेजुएशन तक़रीब जे एतिरो वेझो पहुतो आहियां। अॼु मां अव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ जूं 3 कहाणियूं ॿुधाईंदुसि। घणो कुझु न, सिर्फ़ु 3 कहाणियूं। मुंहिंजी ज़िंदगीअ जी पहिरीं कहाणी नुक़्ता जोड़ण जे बारे में आहे। रेड कॉलेज में दाख़िला वठण जे 6 महीननि खां पोइ मूं पढ़ाई छॾे ॾिनी, पर पोइ बि मां 1.5 साल ताईं कंहिं न कंहिं तरीक़े सां कॉलेज वेंदो रहियुसि। सुवालु थिए थो त मां कॉलेज आख़िर छो छॾियो। दरअसल उन जी शुरूआति मुंहिंजी पैदाइश खां पहिरीं जी आहे। मुंहिंजी माउ गैर शादीशुदा नौजवान ग्रेजुएट हुई। जॾहिं मां पैदा थियुसि, मुंहिंजी माउ मूंखे कंहिं ॿिए खे ॾियण जो सोचियो, पर मुंहिंजी माउ जी ख़्वाहिश हुई त केरु कॉलेज ग्रेजुएट जोड़ो ई मूंखे हंज वठे। सभु कुझु तइ थी चुको हो। हिकु वकील ऐं उन जी घरवारी मूंखे हंज वठण लाइ तयारु हुआ, पर मूंखे ॾिसण खां पोइ अचानक उन जोड़े पंहिंजो ख़्यालु तब्दील करे वरितो त असांखे छोकिरो न पर छोकिरी घुरिजे। उन वक़्तु मुंहिंजे हाणोके वालदेन खे मुंहिंजी माउ अधु राति फ़ोन करे चयो त असां वटि हिकु छोकिरो आहे, अव्हां हंज वठणु चाहींदा? उन्हनि जल्दीअ में हा करे छॾी, पर पोइ मुंहिंजी माउ खे ख़बर पई त जेकी मूंखे हंज वठण लाइ राज़ी आहिनि उहा औरत त ग्रेजुएट नाहे, पर मर्द मैट्रिक पास बि नाहे। उन लाइ मुंहिंजी माउ मूंखे उन जोड़े खे ॾियण लाइ राज़ी न थी। पर कुझु महीननि बाद मुंहिंजे हाणोके वालदेन पारां मूंखे कॉलेज मोकिलण जी वाइदे खां पोइ मुंहिंजी माउ राज़ी थी वई ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ जी शुरूआति कुझु हीअं थी। आउं 23 साल जी उमिरि में कॉलेज वियुसि, पर ग़लती करे मूं स्टेटफर्ड जहिड़ो महांगो कॉलेज ई चूंडे वरितो। मुंहिंजी कमाईंदड़ माउ पीउ जी सॼी कमाई मुंहिंजी पढ़ाई में ख़र्च थियण लॻी। 6 महीननि खां पोइ उन पढ़ाई में मूंखे का अहमियत नज़र न आई। मूंखे को ख़्यालु न हो त आख़िर मां पंहिंजी ज़िंदगीअ में करणु छा थो चाहियां ऐं कॉलेज उन में मूंखे कहिड़ी रीति मदद कंदो। मां पंहिंजे वालदेन जी सॼी ज़िंदगीअ जी कमायल दौलत ख़र्च कंदो पियो वियुसि। उन लाइ मूं कॉलेज छॾण जो फ़ैसिलो कयो। सोचियुमि जेको थींदो बहितरु थींदो, पर उन वक़्तु मूं लाइ उहो सभु कुझु इंतिहाई ख़ौफ़नाक हो। मां हाणे पोइते मुड़ी ॾिसां थो त ईअं लॻे पियो कॉलेज छॾणु मुंहिंजी ज़िंदगीअ जो बहितरीनु फ़ैसिलो हो। जॾहिं मूं कॉलेज छॾियो तॾहिं मुंहिंजे मथां गैर ज़रूरी क्लास वठण जो बार ख़तमु थी वियो ऐं मां सिर्फ़ु पंहिंजी पसंदि जा क्लास वठणु लॻुसि। उहो सभु कुझु आसान न हो। मूं वटि रहण लाइ को कमिरो न हो ऐं मां दोस्तनि जे कमरे में ज़मीन ते सुम्हंदो हुयुसि। मां कोल्ड ड्रिंक जूं ख़ाली बोतलूं मोटाइण ते मिलंदड़ पैसनि मां मानी खाईंदो हुयुसि। मां हर आचर ते 7 मील पंधु करे हरी कृष्णा मंदरु वेंदो हुयुसि जीअं उते पेट भरे मानी खाई सघां। उहो मूंखे तमामु घणो सुठो लॻंदो हो। मूं पंहिंजी ज़िंदगीअ में जेको बि तजसुस जी वजह सां कयो उहो बाद में मूं लाइ अनमोल साबित थियो। उन वक़्तु रेड कॉलेज शायदि दुनिया जो वाहिद कॉलेज हो जिते बहितरीनु ख़िताती सेखारी वेंदी हुई। सॼे कैंपस में ख़ूबसूरत ख़िताती ज़रिए पोस्टर ऐं लेबल ठाहिया वेंदा हुआ। जीअं त मां कॉलेज छॾे चुको हुयुसि, मूंखे आम क्लास वठण जी ज़रूरत न हुई। मूं तइ कयो त सिर्फ़ु ख़िताती जा ई क्लासिस वठंदुसि। तइ कयुमि त आउं ख़िताते खे बहितरु नमूने सिखंदुसि। मूं सैर्फ़ ऐं सेंस सैर्फ़ जे बारे में सिखियो, मुख़्तलिफ़ अखरनि जे विच में फ़ासिले खे घटि वधि करणु। मूं उहो बि सिखियो त हिकु सुठे ख़िताते खे कहिड़ी शइ वधीक बहितरु बणाए थी। उहो ॾाढो ख़ूबसूरत हो। उहा ख़िताते एतिरी ख़ूबसूरत हुई जंहिंखे उन वक़्तु साइंस जी मदद सां लिखणु मुश्किल हो। उन वक़्तु मूंखे ज़रो बि अहसासु न हो त अॻिते हली उन ई ख़िताते जो इस्तेमालु मां पंहिंजी ज़िंदगी में कंदुसि। उन वक़्तु मूंखे ज़रो बि अहसासु न हो त अॻिते हली उन ई ख़िताते जो इस्तेमालु मां पंहिंजी ज़िंदगीअ में कंदुसि। पर 28 साल पोइ असां पंहिंजो पहिरियों मैकिनटॉश कंप्यूटर ठाहे रहिया हुआसीं। तॾहिं मूं उन ख़िताते खे मैक में डिज़ाइन करे वरितो। ऐं मैक दुनिया जो पहिरियों कंप्यूटर हो जंहिंमें अखरनि खे ख़ूबसूरत ख़िताते ज़रिए लिखणु मुमकिन थियो। जेकॾहिं मां कॉलेज न छॾिया हा त मैक में मुख़्तलिफ़ अखरनि जा क़िस्म शायदि न हुजनि हा, छो त विंडोज़ बि मैक जी कॉपी कई हुई ऐं शायदि कंहिं पर्सनल कंप्यूटर में उहे शयूं न हुजनि हा। जेकॾहिं मां कॉलेज न छॾिया हा त कॾहिं बि उहे ख़िताते जा क्लास न वठी सघां हा ऐं शायदि पर्सनल कंप्यूटर में जेकी अखरनि जा क़िस्म आहिनि उहे हुजनि ई न हा। यकीननि जॾहिं मां कॉलेज में हुयुसि उन वक़्तु मुस्तक़बिल में ॾिसी ख़ितात जे नुक़्तनि खे जोड़णु मुश्किल हो,
पर 28 साल पोइ मां माज़ीअ में झाती पाए ॾिसां थो त सभु कुझु बिल्कुलु साफ़ नज़र पियो अचे। अवां कॾहिं बि मुस्तक़बिल में ॾिसी नुक़्तनि खे जोड़े नथा सघो, अवां सिर्फ़ु माज़ीअ में ॾिसी नुक़्तनि खे जोड़े सघो था। उन लाइ अव्हां खे यकीन करणो पवंदो जेको अॼु थी रहियो आहे उहो अॻिते हली अव्हां जी ज़िंदगीअ सां कंहिं न कंहिं तरीक़े सां सलाहिजी वेंदो। अव्हां खे कंहिं न कंहिं शइ ते यकीन करणो ई पवंदो, पंहिंजी अहलियत ते, पंहिंजी मंज़िल में, पंहिंजी ज़िंदगी या पंहिंजे कर्म। अव्हां खे कंहिं न कंहिं शइ ते यकीन करणो ई पवंदो, छो त उन ॻाल्हि ते यकीन करण ते अॻिते हली नुक़्ता जुड़ंदा, अव्हां खे पंहिंजे दिलि जी आवाज़ ॿुधण में हिमत ॾींदा। तॾहिं बि जॾहिं अव्हां बिल्कुलु मुख़्तलिफ़ रस्ते ते हली रहिया हुजो ऐं उहो अव्हां जी ज़िंदगीअ में तब्दीली आणींदो। मुंहिंजी ॿी कहाणी प्यार ऐं नुक़सान जे बारे में आहे। मां जंहिं शइ खे चाहियुमि थे उहा जल्दी मूंखे मिली वई। वैज़निक ऐं मूं वालदेन जे गैराज मां एप्पल जी शुरूआति कई। तॾहिं मां 18 सालनि जो हुयुसि। असां वॾी महिनत कई ऐं 28 सालनि में एप्पल पहिरें माण्हूअ खां $1 अरब ऐं 9000 माण्हुनि जी कंपनी थी वई। असां 1 साल अॻु पंहिंजे बहितरीनु तख़लीक़ मैकिनटॉश रिलीज़ कयो। उन वक़्तु मां 28 सालनि जो थी वियुसि ऐं मूंखे एप्पल मां कढियो वियो। अव्हां पंहिंजे ई ठाहियल कंपनी मां कीअं फ़ारिग़ थी सघो था? जॾहिं एप्पल तरक़ी करणु लॻी त असां हिकु बासलाहियत माण्हुनि खे नौकिरीअ ते रखियो। मूं सोचियो हो त हू मूंसां गॾु कंपनी हलाईंदो। पहिरीं 1 साल सभु कुझु ठीकु रहियो, पोइ कंपनी जे मुस्तक़बिल जे मामलनि ते सोचींदे असां में इख़्तिलाफ़ थी विया। ॻाल्हि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ताईं पहुची वई। बोर्ड ऑफ डायरेक्टर्स उन माण्हू जो साथ ॾिनो ऐं मूंखे कंपनी मां कढियो वियो। मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी जंहिं शइ ते ध्यानु ॾिनो उहो हाणे ख़तमु थी चुको हो ऐं उहो मूं लाइ बिल्कुलु तबाह कंदड़ हो। सचपच कुझु महीननि ताईं मुंहिंजे सम्झ में न पए आयो त आख़िर मां छा कयां। मां डेविड पिकर्ड ऐं बॉब नाइस सां मिलियुसि। उन्हनि खां हीउ सभु कुझु थियण ते माफ़ी वरितमि। मां हिकु नाकारा शख़्स बणिजी चुको हुयुसि। हिकु दफ़े त मूं सिलिकॉन वैली छॾण जो बि सोचियो, पर आहिस्ते आहिस्ते ख़्यालु आयो त मां जंहिं शइ जो माहिर आहियां उन जूं ख़ूबियूं मूं में अञा ताईं आहिनि। एप्पल में जेको थियो उन सबबु मुंहिंजी अहलियत में ज़रो बराबरि बि फ़र्क़ु न आयो आहे। मूंखे मुंहिंजी ई ठहियल कंपनीअ मां फ़ारिग़ कयो वियो, पर मां अञा बि पंहिंजे कम सां प्यारु कयां थो। उन लाइ मूं हिकु दफ़ो ॿीहर शुरूआति करण जो सोचियो। मूं उन वक़्तु न सोचियो, पर अॼु लॻे थो एप्पल मां मूंखे कढण जहिड़ो सुठो कमु मूं लाइ ॿियो थी नथो सघे। जॾहिं एप्पल मां मूंखे फ़ारिग़ कयो वियो उन वक़्तु उहो ख़्यालु तब्दील थी वियो त मां कामयाबु तरीन माण्हू आहियां। मां पाण खे वरी हिकु शागिर्दु ऐं आज़ादु माण्हू महसूसु करणु लॻुसि। उन सबबु मां पंहिंजी ज़िंदगीअ जी सभ खां वधीक तख़लीक़ी दौर में दाख़िल थी वियुसि। मूं कुझु सालनि में हिकु कंपनी नेक्स्ट ऐं ॿी पिक्सर जोड़ी। उन दौरान मुंहिंजी मुलाक़ात हिकु बहितरीनु छोकिरीअ सां थी जेका अॻिते हली मुंहिंजी घरवारी बणी। पिक्सर दुनिया जी पहिरीं कार्टून एनिमेटेड मूवी ठाही ऐं हिन वक़्तु पिक्सर दुनिया जी तमामु कामयाबु एनिमेशन स्टूडियो आहे। पोइ एप्पल पिक्सर ऐं नेक्स्ट खे ख़रीद करे वरितो ऐं मां एप्पल में वापसि हलियो वियुसि। अॼु एप्पल नेक्स्ट जी जोड़ियल टेक्नोलॉजी इस्तेमालु करे थी। हाणे लोरेन ऐं मुंहिंजो हिकु ख़ूबसूरत ख़ानदानु आहे। एप्पल मां मूंखे फ़ारिग़ करणु हिकु ज़हरीली दवा हुई, पर मरीज़ खे उन जी ज़रूरत हुई। कॾहिं कॾहिं ज़िंदगी अव्हां खे ईअं थी ॾींदी आहे, पंहिंजो यकीन न विञायो। मां यकीन सां चवां थो मां उन लाइ अॻिते वधंदो वियुसि, छो त मां पंहिंजे कम सां प्यारु कंदो हुयुसि। अव्हां छा पसंदि कयो था, अव्हां खे उहो ॻोल्हणो ई पवंदो। जेतिरो पंहिंजे प्यार खे ॻोल्हणु ज़रूरी आहे, ओतिरो ई उन कम खे ॻोल्हणु ज़रूरी आहे जंहिं मां अव्हां लुत्फ़ अंदोज़ थींदा हुजो। अव्हां जो कमु अव्हां जी ज़िंदगीअ जो तमामु वॾो हिसो थींदो। मुतमिन थियणु चाहियो था त उहो कमु कयो जंहिंखे अव्हां बिल्कुलु दुरुस्त ऐं वॾो कमु सम्झंदा हुजो। ऐं सुठो कमु करण मां मुरादु आहे उहो कमु कयो जंहिं मां अव्हां लुत्फ़ अंदोज़ थींदा हुजो। अव्हां खे अञा ताईं उहो कमु न मिलियो आहे त अव्हां उन खे ॻोल्हण जी कोशिशि कयो। मुंहिंजी टीं कहाणी मौत जे बारे में आहे। जॾहिं मां 23 सालनि जो हुयुसि त मूं हिकु चवणी पढ़ी हुई, अव्हां हर रोज़ु ईअं जियो जीअं अव्हां जी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं आहे ऐं पोइ अव्हां कॾहिं न कॾहिं सही साबित थी वेंदो। उन मुंहिंजी ज़िंदगीअ में हिकु उत्साह पैदा कयो ऐं मां गुज़िरियल 78 सालनि खां हर सुबुह उथी शीशे में ॾिठो आहे ऐं पाण खां सुवालु कयो आहे, जेकॾहिं अॼु मुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हुजे हा त छा मां उहो कयां जेको मां करण वारो आहियां। जॾहिं घणनि ॾींहंनि ताईं जवाबु न हूंदो आहे, मां सम्झी वेंदो आहियां त कुझु तब्दील करण जी ज़रूरत आहे। उन ॻाल्हि खे यादि रखण मां जल्दी ई मरी वेंदुसि। मुंहिंजी ज़िंदगी जी तमामु वॾा
फ़ैसिला वठण में मुंहिंजी मदद कंदो आहे। जॾहिं हिकु वारी मौत जे बारे में सोचींदो आहियां त सभु तवका, सॼो मान मर्तबो ख़तमु थियण जो ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे ऐं उहो बचंदो आहे जेको ज़रूरी आहे। उन ॻाल्हि खे यादि रखणु त हिकु ॾींहुं मरणो आहे, कंहिं बि शइ खे विञाइण जे ख़ौफ़ खे दूरि करण जो सभ खां सुठो तरीक़ो आहे। 1 साल पहिरीं मूंखे ख़बर पई त मूंखे कैंसर आहे। सुबुह 7:30 वॻे मुंहिंजे जिस्म जो स्कैन थियो। उन मां साफ़ साफ़ नज़र अची रहियो हो त मुंहिंजी पेंक्रियाज़ में कैंसर आहे। मूंखे त ख़बर ई न हुई त पेंक्रियाज़ थींदो छा आहे। डॉक्टर लॻभॻि यकीन सां चयो त मूंखे हिकु अहिड़ो कैंसर आहे जंहिंजो इलाजु मुमकिन न आहे ऐं मां हाणे सिर्फ़ु 7 खां 3 महीननि जो महिमान आहियां। डॉक्टर चयो मां घर वञा ऐं सभु शयूं समेटे वठां, जंहिंजो अणसिधो मतिलबु आहे त अवां मरण जी तयारी कयो। उन जो मतिलबु पंहिंजे ॿारनि सां जेकी ॻाल्हियूं अॻिते 28 सालनि में करणियूं हुयूं उहे कुझु महीननि में करे वठो। उन जो मतिलबु अवां सभु कुझु समेटे वठो जीअं अवां खां पोइ अवां जे ख़ानदान खे घणी तकलीफ़ न थिए। उन जो मतिलबु आहे त अवां सभिनी खां मोकिलाए वठो। मूं हिन चकास ते सॼो ॾींहुं विञाए छॾियो। शाम जो मुंहिंजी बेवकेसी थी। मुंहिंजे जिस्म में हिकु इंडोस्कोप विधो वियो ऐं हिकु सुईअ सां ट्यूमर मां कुझु सेल कढिया विया। मां त बेहोश हुयुसि, पर मुंहिंजी ज़ाल जेका उते मौजूदु हुई उन ॿुधायो जॾहिं डॉक्टर खूरदबीनीअ सां मुंहिंजा सेल ॾिठा त हू रोई पियो, छो त डॉक्टर सेल ॾिसण सां सम्झी वियो त मूंखे ख़तरनाक क़िस्म जो कैंसर आहे, पर उहो सर्जरी सां ठीकु थी सघे थो। मुंहिंजी सर्जरी थी ऐं हाणे मां क़िस्मत सां मां हिन खां अॻु मौत जे एतिरो वेझो न पहुतुसि ऐं उमेदु कयां थो अॻे कुझु ॾहाकनि ताईं पहुचां बि न। पर मां उहो सभु कुझु ॾिसण खां पोइ यकीन सां चई सघां थो त मौत हिकु काराइतो ऐं माना खे तस्वुरु आहे। केरु मरणु नथो चाहे, उहो बि मरणु नथा चाहिनि जेकी जन्नत में वञणु चाहिनि था, पर पोइ बि सभिनी खे मरणो पवंदो आहे। अॼु ॾींहं ताईं उन खां केरु बचियो न आहे ऐं ईअं ई थियणु घुरिजे, छो त उहो ज़िंदगीअ खे तब्दील कंदी आहे, पुराणे खे हटाए नए शयुनि जो रस्तो खोलींदी आहे। हींअर अव्हां नवां आहियो, पर घणो वक़्तु न, कुझु वक़्त खां पोइ अव्हां बि पुराणा थी वेंदा ऐं रस्ते तां साफ़ थी वेंदा। एतिरो संजीदा थियण लाइ मां माफ़ी वठां थो, पर उहो सचु आहे, अव्हां जो वक़्तु महदूदु आहे। उन लाइ कंहिं ॿिए लाइ पंहिंजी ज़िंदगी ख़राबु न कयो, बेकार जी ॻाल्हि में न लॻो, पंहिंजी ज़िंदगीअ खे ॿियनि जे हिसाब सां न हलायो, पंहिंजे अंदर जे आवाज़ खे ॿुधण जी कोशिशि कयो। जॾहिं मां नंढो हुयुसि त हिकु मख़ज़न होल अर्थ शाया थींदो हो, जंहिंखे मुंहिंजे नस्ल जा माण्हू बाइबल सम्झंदा हुआ। उनखे स्टीवर्ट ब्रांड नाले सां हिकु माण्हू छापींदो हो, जेको मिलान पार्क वटि रहंदो हो। उन वक़्तु कंप्यूटर ऐं डेस्कटॉप पब्लिकेशन न हूंदी हुई। पूरो रिसालो टाइप राइटर वग़ैरह सां लिखियो वेंदो हो। उहो मख़ज़न ईअं हो जीअं गूगल खे हिकु किताब में लिखियो वियो हुजे, उहो बि गूगल जे अचण खां 70 साल अॻु। उहो मख़ज़न हिकु आदर्श हो ऐं सुठनि ख़्यालनि सां भरपूर पिणु। स्टीवर्ट ऐं उन जी टीम होल अर्थ कैटालॉग जा केतिरा ई शुमारा कढिया ऐं जॾहिं मां अव्हां जेतिरो हुयुसि त उन मख़ज़न जो आख़िरी शुमारो निकितो। आख़िरी शुमारे में प्रेटिक गाल जो हिकु रोड जो नज़ारो हो। उहो रोड ईअं हो जीअं अव्हां उते हुजो त कंहिंखां लिफ्ट वठण जो सोचियो ऐं उन रोड वारी तस्वीर जे हेठां लिखियलु हो, हमेशह चरिया रहो ऐं ॼाण जी तलाश कयो। हीउ उन्हनि जो आख़िरी पैगाम हो जॾहिं उन्हनि मख़ज़न खे बंदि कयो। मूं हमेशह पंहिंजे लाइ उहा ख़्वाहिश कई आहे ऐं जॾहिं अॼु अव्हां हितां ग्रेजुएट थियो पिया त मां अव्हां खे बि चवंदुसि, हमेशह चरिया रहो, ॼाण जी तलाश कयो। महिरबानी।